शदाद कोट प्रेस क्लब में बीपीएस 5 से 15 तक के इम्तिहान पास करने वाले उम्मीदवारों का आर्डर न मिलने पर एहतजाजी मुजाहरा। उन्होंने कहा कि हुकूमत सिंध ने बीपीएस 5 से 15 तक के उम्मीदवारों से फार्म वसूल करके करोड़ों रुपए कमा लिए, मगर हमारे साथ नाइंसाफ़ी की हद कर दी है। तो इशू है बीपीएस 5 to 15 जो छो पहिरों इन्हनि वरिती ग्रेजुएशन कैटेगरी टेस्ट, बाद में वरी उन खां बाद में इन्हनि वरितो इंटरमीडिएट जी टेस्ट। छो शागिर्दनि को चालान भी वरितऊं, उन्हनि टेस्ट वग़ैरह ॾिनी हर शइ। जॾहिं सिंध गवर्नमेंट एडवर्टाइज़ ॾिनी आहे, हर शइ ॾिनी आहे त हीअ टेस्ट सही आहे हर शइ। आख़िर में जॾहिं MQM जी दरख़्वास्त ते चवनि था त हीअ कालादम करार आहे, सिंध गवर्नमेंट खे इहा बि ख़बर न आहे त हीअ टेस्ट मां जो एडवर्टाइज़ ॾियां थी त कालादम करार आहे, त हिन जी एडवर्टाइज़ छो थी ॾियां। इन खां बाद में त हाई कोर्ट में असांजूं भरपूर उमेदूं हुयूं, पर हाई कोर्ट बि असांजे उमेदुनि ते पाणी हारे छॾियो। इन खां अलावा चालान वग़ैरह आहे, 2 लाख शागिर्द पास थिया आहिनि, उन खां अलावा 12 लाख शागिर्द अप्लाई कयो, उन्हनि जा चालान हिसाब हणो, सर्टिफिकेट जा चालान, माना हीअ त कमाई जो ज़रियो थियो न। अनाउंस कयूं 2021 में ऐं जेको आहे सो 2023 में उन IBA जे थ्रू जेको आहे टेस्ट कंडक्ट कई इंटरमीडिएट ऐं जेको आहे सो ग्रेजुएशन कैटेगरी जी। उन खां बाद MQM जी दरख़्वास्त ते हिन जॉब्स ते स्टे लॻायो वियो हुयो। असां तक़रीबन 3 सालनि खां जेको आहे सो सरापा एहतजाज आहियूं उन जॉब्स जे प्रोसेस खे शुरू कराइण जे लाइ। असांजो हाई कोर्ट में तमामु सुठियूं उम्मीदूं हुयूं, पर बदकिस्मत सां हाई कोर्ट सिंधी नौजवाननि खे तमामु मायूस कंदड़ फ़ैसिलो न आहे, जो हिन सभिनी जेको आहे सो जॉब्स खे कलदम करार ॾेई रीटेस्ट कंडक्ट करण जो फ़ैसिलो कयो आहे। सो इहो असां पंहिंजो मुआशी क़त्लेआम था सम्झूं, असांखे इहो बिल्कुलु क़ाबिल क़बूल न आहे। उन खां अलावा हिन जेको आहे सो टेस्टिंग सर्विस ऐं हुकूमत नौजवाननि खां टेस्ट चालान बहाने अरबे रुपया जेको आहे सो उगाड़िया आहिनि। तक़रीबन 1750 हर हिकु स्टूडेंट चालान पीआरियो आहे। 12 लाख कैंडिडेट्स अप्लाई कयो हुयो, उन मां 2 लाख स्टूडेंट्स जे कैंडिडेट्स आहिनि उहे पास थी चुका आहिनि, मेरिट लिस्ट लॻी चुकी आहे। पर अदालत जेको आहे हाई कोर्ट जेको फ़ैसिलो न आहे उहो असांजो मुआशी क़त्लेआम आहे, असां उनखे पियो सम्झूं था। जेको असांजो मुतालबो आहे त जेको आहे सो री एडवर्टाइज़ भले ॾिनी वञे, जेका टेस्ट आहे उहा फेयर थी आहे। IBA जो असांजो ट्रस्ट आहे, IBA हिकु बहितरीन इदारो आहे, जो सो असां मुतालबा पूरा कया वञनि। उनका मज़ीद कहना था कि उन्हें फौरी तौर पर इंसाफ देकर उनमें फैली बेचैनी ख़त्म की जाए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदाद कोट।